बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नालो तूं तीम वॾो आसरो खामन तुझे खाम जो करो पांद न पोए नालो न बसंदो है वाहिगुरु मिठाई जे ना दुआ दिल सां जो प्रोग्राम शुरुआत करे छॾी बाक़ायदा प्रोग्राम जी शुरुआत कंदासीं मिठाई जे भाईअ सां ऐं मिठाई जे राई ॻाइण जे लाइ तकलीफ़ ॾियूं था दोस्त राज़ अली गुल पुटोगे मिठाई जी राई मुंहिंजो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मुंहिंजो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मूं जॾहिं मलीर में मूं जॾहिं हो मलीर में खिलियो पीअनि खीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कढ बंजाणी हो बंद मां कढ बंजाणी हो बंद मां जीअरे लाइ ज़ंजीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां मुंहिंजो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां अदियूं शाह लतीफ़ चए लालो लाल हो लतीफ़ चए सिके मुईअ जो शरीर सिके मुईअ जो शरीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां हो मुंहिंजो मुल्क मलीर कोटन में आऊं कीअं गुज़ारियां कोटन में आऊं कीअं गुज़ारियां महिरबानी दोस्त राज़ अली गुल पुटो जी मिठाई जे हिन भाईअ सां असांजी हिन विवेक जी शुरुआत करे छॾी उन्हनि आहे किताब ऐं कुतुब खाननि जी अहमियत ऐं विवेक ऐं प्रोग्राम सिंध फिक्री फोरम जे तरफ़ां थी रहियो आहे सिंध फिक्री फोरम जी नाले वारे कहाणीकार हफ़ीज़ शेख जी यादि में किताबी मेला लॻो रहियो आहे 4 ॾींहंनि जो ऐं सिंध फिक्री फोरम में जेके दोस्त आहिनि उहे सभई नौजवान ऐं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में पढ़ंदड़ या आख़िरी सालनि में या रिज़ल्ट जे इंतज़ार में आहिनि उन्हनि में दोस्त आहिनि ज़ुबीन सिंधी अवेस मंगी काज़िम अब्बास अब्बासी उमेर अली खोड़ो सूर्या सिंधी अब्दुल वाहिद खोड़ो हाला पीरज़ादो इरफान जामड़ो ज़ाहिद ज़मीर उजण अब्दुल बास खोड़ो आकाश नारायण सलाम उजण ऐं इब्राहिम मंगी ही इन्हनि सिंध फिक्री फोरम में दोस्त आहिनि जिन
हफ़ीज़ शेख जे यादि में ही 4 ॾींहंनि जो किताबी मेलो लॻायो आहे ऐं पहिरें ॾींहं ते सिर्फ़ु इफ़्तिताह थियो किताबी मेले जो, ॿिए ॾींहं ते किताबी मेले जी वेहक में अब्दुल हफ़ीज़ शेख जे शख़्सियत ऐं कहाणियुनि ते हिकिड़ी वेहक थी ऐं उन खां पोइ ॿिए ॾींहं ते हिते धारी आबादकारी ते बि हिकिड़ी वेहक थी ऐं शाह लतीफ़ ते बि हिकिड़ी वेहक थी। उनवान हुयो शाह लतीफ़ जी शाइरीअ में इनक़िलाबी पहलू या इनक़िलाबी आसूं ऐं शागिर्द सियासत ते अॼु सुबुह जो वेहक हुई ऐं हींअर जेका वेहक आहे उहा आहे किताब ऐं कुतुब खाननि जी अहमियत ऐं असां में हेॾा स्पीकर दोस्त आहिनि। नाले वारो शाइर कालम नवेस ऐं अदीब राज़ अली गुल भुट्टो जंहिं अणॾिठो इश्क किताब शाइरीअ जो मैदान में आंदो, यादुनि जी दौलत ऐं सफ़रनामो मेवाड़े खां निशापुर ताईं ऐं ॿिया इलाही कालमनि जा किताब अणछपियल जेके किताब छपजण जे इंतज़ार में आहिनि। इलाही मवाद साईं वटि मौजूदु आहे ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ अदबी समाजी कमकारनि में मुतहरिक रहियो आहे ऐं हिन सां गॾु संदसि घर भाती उहो फैमिली मेंबरनि में औरतुनि जो तइदादु छो न हुजे, उहे बि मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में कंहिं न कंहिं हवाले सां पंहिंजो हिसो खणाईंदियूं रहियूं आहिनि। ऐं उन खां पोइ ॿियो असांजो स्पीकर दोस्त आहे नाले वारो शाइर जंहिंखे हिकिड़ो पंहिंजो असलूब आहे, जंहिंजी हिकिड़ी पढ़ियल लिखियल दोस्त जे हिसाब सां सुञाणप आहे। गोवर शेख जे नाले सां उनजो किताब बि मार्केट में अची चुको आहे। गुजरात जे पिंपरियुनि खां ऐं दोस्त ॿियो किताब तयारु आहे, आख़िरी मरहलनि में आहे। कलमी नुस्खे जे हिसाब सां या बाद जे जेके पेपर गॾिजण ताईं जेको बि जल्द मार्केट में अची वेंदो। ऐं असांजे हिन दोस्त गोवर शेख जी घणपड़े पढ़ियल जी सुञाणप आहे। अॼु इहे ॿई स्पीकर आहिनि किताब ऐं कुतुब खाननि जी अहमियत ते ॻाल्हाईंदा ऐं असां घटाईअ जे हिन सिटिंग सां इन्हनि जी शुरूआति कंदासीं ऐं दोस्त खे ॻाल्हाइण खां अॻु में इन्हनि ॿिन्ही दोस्तनि खे असां घटाई जी सिटिंग सां कयूं था। घटाई जी सिटियूं जितन पखीअ पेर तित टिमके बाहड़ी, जितन पखीअ पेर तित टिमके बाहड़ी, ॿियो ॿारींदो केरु खावड़ की खेर हुई। घटाई जे हिन सिटिंग सां असां दोस्त राज अली गुल भुट्टे खे गुज़ारिश कंदासीं त हीउ जेको असांजो उनवान आहे अॼु किताब ऐं कुतुब खाननि जी अहमियत आहे, उन्हनि जे बारे में पंहिंजा वीचार, पंहिंजा ख़्याल, पंहिंजो इल्मु, पंहिंजा तजुर्बा ऐं मुशाहिदा असां सां वंडे किताब जी ऐं कुतुब खाननि जी केतिरी अहमियत आहे इहे सभु ॻाल्हियूं साईं राज अली गुल भुट्टे खां ॿुधूं था ऐं हिन खां पोइ दोस्त गोवर शेख खां ॿुधंदासीं ऐं उन खां पोइ असां नंढड़ी सवालनि जा पंहिंजी नशस्त खे हलाईंदासीं त जेके ॻाल्हियूं रहिजी वञनि थियूं उहे बि तव्हां ताईं पहुचनि। हींअर दोस्त राज अली गुल भुट्टे गुज़ारिश आहे त हिन उनवान ते पंहिंजा ख़्याल, पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा तजुर्बा मुशाहिदा असां वटि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ला रैब किताब फी हुदल लिलमुत्तकीन अल्लज़ी ही उनवान जेको आहे हिन काइनात जे वुसअत खां बि वसी आहे। किताब ऐं कुतुब खान, किताब जो वजूद कुतुब खाननि सां ऐं कुतुब खाननि जो वजूद किताब सां लाज़िम मलज़ूम आहे। किताब दुनिया जो पहिरियों उस्ताद आहे। किताब ज़रूरी न आहे त जंहिं शकिल में अॼु असां वटि मौजूदु आहे शुरूअ में इन ई शकिल में हुजे। अॻ में इंसान सीना बसीना इल्मु हिक ॿिए खे अर्पींदो, माहौल मुआशरनि में, कचहरियुनि में, मेलनि मलाकड़नि में, शादियुनि गमनि में इन्हनि किताबनि ऐं विंदुर विरूह वारे हिसाब सां इल्म जी जेका आहे वंड विरछ थींदी। उन खां पोइ अॻिते हली आहिस्ते आहिस्ते
पथरनि ते लिखणु शुरू थियो, पढ़णु शुरू थियो, इलाही किताब ईंदा विया। उनखां पोइ खलुनि ते लिखणु शुरू थियो, वरी पने जी इजाद थी। ईअं ई इल्म जो वाधारो ऐं वीचार वधंदो रहियो। अहिड़े हिसाब सां जॾहिं पनो ईजाद थियो त किताब जी बाक़ाइदा शकिल जेका आहे मौजूदु उहा असांखे थी। हाणे हींअर जेको आहे छापेखाना आहे, इन खां अॻु में इहे कंप्यूटर छापेखाना आहिनि। इन खां अॻु में लेथो या टाइप मशीन नमूने जा जेके छापेखाना हूंदा उहे किताब छपींदा ऐं उन्हनि खे महफ़ूज़ करण लाइ कुतुबखाना जोड़िया हूंदा। दुनिया में कुतुबखाननि जो वजूदु इंसान जे इल्म फ़हम ऐं इदराक में अचण सां वजूद में अचे थो। ऐं जॾहिं बि किताब जो ज़िक्र निकिरे थो तॾहिं कुतुबखाने जो ज़िक्र ज़रूरु निकिरे थो। दुनिया जे आलमनि किताब गॾु कया ऐं दुनिया जे ज़ालिमनि जेके आहिनि से किताबनि ते हमला कया ऐं उन्हनि खे नीस्तो नाबूद करण लाइ उन्हनि किताबनि खे साड़ियो, ॿोड़ियो, लोढ़ियो ऐं ज़ाया कयो। इन ख़्याल सां त किताब ॾाहप आहे, किताब इल्म आहे, किताब इरफ़ान आहे, किताब सुञाण आहे, किताब मालूमात आहे। इहा जेकॾहिं कंहिं क़ौम खां खसी वञे त उहा जाइल ऐं अणपढ़ियल ऐं अणॼाण रहंदी ऐं उनखे जेको आहे सो इन खां परे रखी पंहिंजो ग़ुलाम बणाए सघिजे थो। तंहिंजे लाइ केतिरा ई असां वटि मिसाल आहिनि। जीअं बगदाद जो वॾे में वॾो मिसाल आहे, उन जूं लाइब्रेरियूं ऐं कुतुबखाना साड़िया विया, जलाया विया। ऐं उनखां अलावा जंहिं बि जिते हमलावर क़ौमुनि ते हमला कया आहिनि, जंगियूं कयूं ऐं इलाइक़ा फतह कया आहिनि, उन्हनि खे इन शइ जी अशद ज़रूरत थी त सभ खां अवल माण्हुनि खे मुद्दी करण ख़ातिर कुतुबखाननि खे कब्ज़े में वरितो ऐं कुतुबखाननि खे ख़तमु करण जी कोशिशि कई। किताब दुनिया जो वॾे में वॾो ऐं पहिरें में पहिरियों उस्ताद आहे। जेकॾहिं इंसान जी सिख्या जो अमल ॾिठो वञे ऐं विरुह जो अमल ॾिठो वञे ऐं ॼाण जो अमल ॾिठो वञे त उहो किताब खां शुरू थिए थो। किताब इंसान खे पढ़ाए थो, किताब इंसान खे इल्मु ॾिए थो, इरफ़ान ॾिए थो, मालूमात ॾिए थो, हिकु जॻह खां ॿी जॻह ते पहुचाए थो, हिकु सोच खां ॿी सोच ते पहुचाए थो। किताब जी सोच माण्हू जी सोच खां मुख़्तलिफ़ थिए थी ऐं किताब जी सोच ई माण्हू जी सोच ते कॾहिं कॾहिं हावी बि थींदी आहे ऐं माण्हू जी सोच किताब जी सोच ते हावी न थींदी आहे। किताब इंसान जी वॾे में वॾी विंदुर आहे। उहो कंहिं ॾाहे चयो त अव्हां किताबनि सां यारी रखो, अव्हां खे ॿिए दोस्त जी ज़रूरत न पवंदी। हूअं त किताब सां यारी त रखण जे लाइ ॾाढी ॾुखियाई महसूसु थिए थी, पर जॾहिं किताब में तव्हां अंदरि वञो था ऐं किताब सां ख़ुदि कलामी कयो था, किताब सां कचहरी शुरू कयो था, अव्हां खे उहो सुरूर ऐं उहो सुकून मिले थो जेको 5-15 या 50 माण्हुनि जे कचहरीअ मां बि सुरूर ऐं सुकून न मिलंदो। छो त यकसुई वारी कचहरी तव्हां किताब सां करे सघो था। किताब तव्हांखे हिकलाई ऐं अकेलाई जो जेको आहे साथी ऐं सुञाण संगत मिले थी किताब सां। बाक़ी ईअं तव्हांखे हर जाइ ते हिकु माण्हू मिलंदो, 2 माण्हू मिलंदा। किताब में तव्हांखे मुफ़सिल मौज़ू मिलंदो, मुफ़सिल मालूमात मिलंदी ऐं किताब तव्हांखे कॾहिं बि ग़लति रस्ते ते न वठी वेंदो। किताब हमेशह तव्हांजो सुञाण रहनुमा आहे, हिकु अहिड़ो पहिरी आहे जेको तव्हांखे मंज़िल ते पुॼाइण खां सवाइ रस्ते में न रोलींदो। किताब खे पढ़ण लाइ इंसान खे ज़हनी तौर ते तयारु हुजणु खपे ऐं इंसान इहो सोचे अवल त मूंखे किताब कहिड़ो पढ़णो आहे, उनजे लाइ चूंड करणी पएसि थी त मूंखे कहिड़े इल्म साइंस पढ़णी आहे, मौसमियात ते पढ़णो आहे, सफ़रनामो पढ़णो आहे, शाइरी पढ़णी आहे, तारीख़ पढ़णी आहे, जाग्राफी पढ़णी आहे, हिसाब पढ़णा आहिनि। इन जे लाइ चूंड करणी पएसि थी। पोइ जेको इंसान जंहिं पासे माइल हूंदो आहे उन में ई उनखे मज़ो ईंदो आहे, उनखे उहे किताब मज़ो ॾींदा आहिनि जिन सां उन्हनि जी दिलचस्पी हूंदी आहे। किताब जेका क़ौम पढ़े थी सा होटलनि खां वांदी रहे थी। किताब जेका क़ौम पढ़े थी, जेको जंहिं मुआशिरे में किताब जी अहमियत आहे उन मुआशिरे में होटल वीरान ऐं जंहिं मुआशिरे में किताबनि जो क़दुरु आहे उन में थाणा वीरान, जंहिं मुआशिरे में किताबनि जो क़दुरु आहे उते जेल माण्हुनि सां न भरियल हूंदा आहिनि। किताब जिते अहमियत वारो हुजे थो उते तव्हांखे हमेशह मोहबत ऐं वीचारनि जी दुनिया मिले थी।
जंहिंमां अवां हमेशह हासिलु कंदा आहियो। किताब खे ॾियणो कुझु कोन थो पए, किताब मां मिले घणो थो। किताब जी क़ीमत 200, 400, 500, 600 हिकु दफ़ो अदा कई ऐं हमेशह जे लाइ उहो तव्हांजी बेइज़त थी थो वञे ऐं हमेशह लाइ रहनुमा थिए थो। किताब खे जेतिरो दफ़ो तव्हां पढ़ो, जेतिरा दफ़ा तव्हां पढ़ो, तव्हांखे नई नई मालूमात, नवां नवां गस, नवां नवां इश्तारा, नई नई मालूमात ॾींदो जो अवां हैरान थींदा वेंदो त मां हीअ किताब तव्हां में बि पढ़ियो आहे। पर हिन किताब खे मूंखे न सिर्फ़ु पढ़ण में नओं मज़ो ऐं नओं गस मिले थो। किताब जे लाइ कंहिं ॾाहे चयो त किताब खे छॾे ॾियणु ईअं आहे ॼण पंहिंजे मुक़दर खे छॾे ॾियणु। किताब मां जेके जोर ऐं जेका मालूमात मिले थी उनखे वठी करे इंसानु अॻिते हले थो ऐं किताब लिखणु हर कंहिंजो कमु कोन्हे को। किताब इंसान जे सोचनि, इंसान जे तरीक़नि, इंसान जे महिनतुनि जे निचोड़ जो नतीजो आहे। ऐं किताब जेको आहे सो कुतुबखाननि में जेकॾहिं महफ़ूज़ न हुजनि हा, कुतुबखाना न हुजनि हा त अॼु हिन दुनिया में किताब जो वजूद न हुजे हा। पर अफ़सोस इहा आहे त हाणे जॾहिं असां कंप्यूटर जी दुनिया में अची विया आहियूं त असांजे हिन पने वारे किताब जो क़दुरु घटिजे थो ऐं नेट या मोबाइल ते असां घणो भाड़ियूं था, जंहिंमें मुख़्तसिर मौज़ू ते भाड़े मुख़्तसिर मालूमात हासिलु करे ऐं हुनखे असां जेको आहे सो पंहिंजे हासिला जो वीचार मालूमात सम्झूं था। हालांकि ईअं कोन्हे का। किताब तव्हांजो हमेशह महफ़ूज़ रहे थो ऐं हू जेका मालूमात आहे कंप्यूटर जी उहा डिलीट बि थी सघे थी, उहा अणपूरी बि थी सघे थी। उन में मुकमल किताब खे पढ़ण जे लाइ हुनुर हुजणु खपे थो। बाक़ी जॾहिं हीअ किताब तव्हां पने वारो किताब पढ़ो था त उन में तव्हांखे तसलसुल मिले थो ऐं हिकु रवानी मिले थी ऐं हिकु जॻह ते मुख़्तलिफ़ मौज़ू या मुख़्तलिफ़ ॾस कस मिलनि था त तव्हांखे कहिड़ी शइ वणे थी ऐं कहिड़ी शइ जी तव्हांखे ज़रूरत आहे। इल्म में किताब ऐं कुतुबखाने जी अहमियत एतिरी आहे जेतिरी कंहिंजे साह वारे लाइ पाणी ऐं मानी जी ज़रूरत हुजे। कुतुबखाने में वक़्तु गुज़ारणु ऐं इबादत खां बि अफ़ज़ल आहे, छो त उते इंसान खे ॿाहिरियुनि मसरूफ़ियात खां वांदो थी ऐं पंहिंजी जेका सोच ऐं वीचार आहे उहा किताब जे हवाले सां करणी पए थी। ऐं किताब कुतुबखाना असांजी सिंध में तमामु घणा आहिनि, पर जेकॾहिं ॾिसबो त दिल्ली खां वठी काशगर खां वठी इस्कंदरिया खां वठी बगदाद खां वठी तेहरान खां वठी लबनान, जहिड़े तव्हां मुल्क में वञो, जहिड़े शहर में वञो त कुतुबखानो तव्हांखे ज़रूरु मिलंदो। ऐं कुतुबखाना ख़ासि तौर ते तालीमी इदारनि जी सुञो हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो क़दुरु बि उन्हनि तालीमी इदारनि में ई थिए थो, छो त उते इल्म जा प्यासी अचनि था ऐं उहे उन्हनि खे ॾिसनि था ऐं उन्हनि खे पढ़नि था। ॿियो माण्हू शायदि कॾहिं कॾहिं ऐं वांकाई जे वक़्त में पढ़ंदो हुजे, पर जेको शागिर्द या तालिब इल्म आहे उनखे किताब सां चाह रखणु इन करे बि ज़रूरी आहे जो उनजी इहा ज़रूरत आहे त हू उन मां इल्मु हासिलु करे ऐं पंहिंजी ज़िंदगी खे सफल बणाए। हूअं बि किताब पढ़ण जी हूअं त मजमूई तौर ते का मना बि कोन्हे, का ख़ासि उमिरि जी बि ज़रूरत न आहे, पर नौजवानी जी उमिरि में किताब पढ़णु तमामु मज़ेदार बि आहे, लाज़मी बि आहे, छो त इन में मालूमात जी ज़रूरत बि हूंदी आहे ऐं इंसान खे मसरूफ़ियत जी ज़रूरत बि हूंदी आहे, छो त इन उमिरि में सोबत बि ठहंदी आहे, संगत बि ठहंदी आहे। जेको माण्हू पंहिंजी सोबत आम माण्हुनि सां रखे थो दोस्ती जी हद ताईं त उन में नफ़ा नुक़सान आहिनि, पर किताब जी दोस्ती जेका आहे, किताब जी जेका संगत आहे उहा तव्हांखे हमेशह फ़ाइदो ॾींदी, कॾहिं बि नुक़सानु न ॾींदी। किताब तव्हांखे ग़लति सोबत खां रोकींदो, सुठी सोबत ॾे राग़िब कंदो ऐं किताब तव्हांखे हिकु वक़्तु महफ़िल मचाए थो ॾिए। जेकॾहिं तव्हां 5 माण्हू 15 माण्हू 50 माण्हू कठे करे उन्हनि सां कचहरी कंदव त तव्हांखे ओतिरो मज़ो न ईंदो जेतिरो कंहिं किताब खे पढ़ण सां तव्हांखे मज़ो ईंदो ऐं हुन में तव्हांखे मेला बि मिलंदा, मलाखड़ा बि मिलंदा, साइंस बि मिलंदी, हिसाब बि मिलंदा, जामेट्री मिलंदी, जाग्राफी मिलंदी, मापा मिलंदा, बाण मिलंदा, सफ़रनामा मिलंदा ऐं फिज़िक्स केमिस्ट्री मिलंदी। जेको बि आहे हर शइ उहा किताब में आहे, पर हर माण्हू वटि इहो इल्मु मौजूदु कोन्हे को। इन जे करे किताबनि ऐं कुतुबखाननि जी अहमियत आहे। नौजवाननि खे किताबनि ते रुझान वधि में वधि ॾियणु खपे। इहे जेके किताबी मेला बि आहिनि इहे बि दरअसल असांजे
तरक़ी पसंदि या सुठी सोच रखण जी निशानदही कनि था पिया। असांजा मेला मलाखड़ा उर्स वर्सूं इन्हनि खां सवाइ त ईअं लॻंदियूं आहिनि जीअं का बुसी कुंवार हुजे। हालांकि इन्हनि मेलनि मलाखड़नि ते असांजूं ॿियूं रस्मूं रिछ कुते जी वेड़ कुकड़ जी वेड़ मेला मलाखड़ा या पंहिंजो सर्कस ऐं थिएटर वग़ैरह हुजनि था, पर इहो ज़हन में रखणु खपे असांजे तरह जे नौजवान खे त उन्हनि जॻहियुनि ते असांजे किताब जो हिकु स्टॉल हिकु या ॿ या 4 या 5 हुजणु खपनि। ऐं ख़ासि तौर ते जेके दरगाहूं आहिनि उन्हनि ते जेके बेरोज़गार नौजवान आहिनि जेकॾहिं उन्हनि ते कुतुब खाननि जी बंदोबस्तु कनि ऐं उते वेहनि ऐं उते किताब घर खोलनि त उन मां घणो कमाई बि थींदी ऐं इल्म जी फैलाव बि थींदो ऐं पंहिंजी रोज़ी रोटी बि थींदी ऐं बुरी सोबत खां बि बचंदा ऐं पंहिंजो क़ौमी फ़रीक़ो बि अंजाम ॾींदा। तंहिंजे करे किताब सां यारी ऐं किताब सां दोस्तीअ जो फल हमेशह इंसान खे मस्बत मिलंदो आहे। ऐं किताब जॾहिं बि इंसान खे आङुर खां पकड़ींदो आहे त मंज़िल ताईं पुॼाईंदो आहे ऐं मंज़िल इंसान जी हमेशह ज़रूरत रही आहे। कुतुब खाना जेके आहिनि सिंध में इलाही मशहूरु आहिनि। सखर हुजे, गढ़ी यासीन हुजे, शिकारपुर हुजे, खॾड़ो हुजे, ठटो हुजे, सांझड़ हुजे, खैरपुर हुजे या जेके बि पुराणा शहर आहिनि उन्हनि में उन्हनि जूं लाइब्रेरियूं उन्हनि जा पुराणा कुतुब खाना मशहूरु आहिनि ऐं उन्हनि में अणलभ ऐं अणमया किताब मौजूदु आहिनि, पर पढ़ण वारो एतिरो कोन्हे जेतिरा किताब मौजूदु आहिनि। ऐं उहे एतिरा किताब अहिड़ा नायाब किताब आहिनि जेके अॼुकल्ह अणलभ आहिनि ऐं उन्हनि खे संभालण बि ॾाढो ॾुखियो आहे। ऐं उन्हनि खे जेकॾहिं सरकारी सतह ते फिल्मायो वञे ऐं उन्हनि खे सरकारी सतह ते ॿीहर छपराए ऐं नए सिरे मार्केट में आंदो वञे त माण्हुनि जी रहनुमाई बि थी सघंदी, माण्हुनि जी मालूमात में बि इज़ाफ़ो थींदो। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त जेको दोस्त किताबी मेलो हणाए थो ऐं जेको दोस्त कुतुब खानो रखे थो या कारोबारी हिसाब सां किताब जो मेलो लॻाए थो उनखे किताब पंहिंजे कुतुब खाने जे हिसाब सां हिकु फ़हिरिस्त मुरतब करणु खपे त हुन वटि कहिड़ा किताब मौजूदु आहिनि, कहिड़ा किताब हू ॾेई सघे थो। उहे जेकॾहिं फ़हिरिस्तूं बि हूंदियूं ऐं आम माण्हू ताईं आम शागिर्द ताईं ऐं पढ़ाकू ताईं पहुचंदियूं त उहे उनखे ख़बर पइजी वेंदी त हीअ शइ मूंखे हीअ किताब मूंखे कहिड़ी जॻह तां मिली सघे थो। त अहिड़े हिसाब सां इहे तजवीज़ूं आहिनि त बुज़ुर्गनि जे मेलनि मलाखड़नि ते, बुज़ुर्गनि जे दरगाहनि ते, ओताकुनि में, स्कूलनि में, कॉलेजनि में लेबरनि जो वधि में वधि जेको आहे सो एहतमाम कयो वञे। हर दोस्त खे ॾींहं में कुझु न कुझु के घड़ियूं इन किरत लाइ बि सीड़ाइणु खपनि त हुननि खे किताब पढ़णु खपे। किताब पढ़ण सां इंसान कॾहिं बि मायूस न थींदो आहे, कॾहिं बि भुलंदो न आहे, कॾहिं बि ग़लति रस्ते ते न वेंदो आहे। किताब इंसान खे क़यामत ताईं रहनुमाई ॾिए थो ऐं इब्तिदा खां इंतिहा ताईं हिन दुनिया जा जेके वार्ताऊं ऐं वाक़िआत आहिनि उहे बि किताब में मौजूदु आहिनि। असांजूं वॾियूं वॾियूं हस्तियूं किताबनि जे तुफ़े ॾेई हिन दुनिया में ज़िंदा आहिनि ऐं उहे नबी हुजनि, पैगम्बर हुजनि, वली हुजनि, सियासतदान हुजनि, साइंसदान हुजनि, फ़क़ीर हुजनि, फुक़रा हुजनि, उन्हनि जो किताबनि सां गहरो वास्तो रहियो आहे। ऐं किताबनि जी अहमियत खां सवाइ उन्हनि खे मज़ो बि न ईंदो आहे ऐं उन्हनि खे हिन किताब सां जुड़ियल रहण जे करे ई अहमियत मिले थी। किताब जॾहिं बि खोलिजे थो त हुन में नया नवां इंकिशाफ़ात थियनि था ऐं उन्हनि खे नयूं नयूं राहूं नवां नवां कस मिलनि था। ऐं कुतुब खानो जेतिरो अहमियत वारी शइ आहे ओतिरी घर बि अहमियत वारी शइ न आहे। घर माण्हू खे कंहिं वण हेठां बि वेही सघे थो, पर कुतुब खानो जेको आहे कंहिं वण जे हेठां नथो रखी सघिजे। उनजे लाइ इंसान खे पंहिंजे घर में कान का अलमारी, कान का कुंड सीड़ाइणु खपे जंहिंमें 4 किताब हुजनि ऐं 4 किताबनि जो मतिलबु 4 किताब रुॻो न आहे पर घणो कुझु अची थो वञे त माण्हू हिकु किताब महीने में रुॻो ख़रीद करे त पंहिंजी उमिरि में हिकु सुठी नंढड़ी लाइब्रेरी तयारु करे सघे थो ऐं उन सां घणो मुआशी ॿार बि न पवंदो ऐं पोइ नस्ल में बि पढ़ाई जो शौक़ु थींदो। ऐं जॾहिं घर में किताब बि न हूंदो त केरु बि कोन पढ़ंदो ऐं केरु बि हिन पासे ध्यानु कोन ॾींदो त हीअ किताब जी का शइ आहे। छो त अॼुकल्ह इल्म खे बि वापारु कयो वियो आहे।
जेके असां कॉलेज में स्कूलनि में या यूनिवर्सिटियुनि में जेके दर्सी किताब पढ़नि था उहे असांखे कमर्शियल कम ते वधीक माइल कनि था ऐं उहे असांखे कारोबारी बणाइनि था उहे असांखे डिग्रियूं ॾियनि था जेके डिग्रियूं असां अॻिते हली ॼण पंहिंजे विकिणी ऐं रोज़गार हासिल कयूं था उहे इल्म ख़ातिर तमामु घटि दोस्त आहिनि जेके किताब खे हासिल कनि था या इल्म पढ़नि था बाक़ी सिर्फ़ु डिग्रियूं हासिल करण जे लाइ पढ़नि था इन जे करे घरनि में माहौल में किताब पढ़ण जो जेकॾहिं रुझान न हूंदो त इल्म जे हिसाब सां अॻिते न वधी सघंदो बाक़ी इल्म हुनर जे हिसाब सां कारोबार जे हिसाब सां बेशक वधे पर इनखे कारोबारी इल्म छॾे सघिजे थो अखलाक़ी ऐं इंसानी इल्म ॿी शइ आहे जेको आम माण्हू खे कुतुब खाननि मां मिले थो ऐं किताबनि मां मिले थो ऐं महिरबानी दोस्त राज अली गुल भुट्टो जी असां जा मुख्य महिमान आहिनि राज अली गुल भुट्टो ऐं गोर शेख पर जेके असांजे हिन अॼोके किताब ऐं कुतुब खाननि जे हिन आया आहिनि असांजा महिमान ई आहिनि प्रोफेसर अल्ताफ भट्टी प्रोफेसर मोहम्मद अख्तर नारायण नज़ीर सुरवी डॉक्टर यार मरखंड दोस्त मोहम्मद मरखंड दोस्त पठान साईं मंजूर बिलाल मोहम्मद अली सहतो मोहम्मद अयूब लाड़क ये असांजो स्पीकर हुयो राज अली गुल भुट्टो ऐं साॻे उनवान ते मिठाई जे रसम सां दावत ॾींदा लॻंदे लखनि सी आऊं जे मरां ईअं लॻंदे लखनि सी आऊं जे मरां ईअं भाउ मुंहिंजे नीअं त कर ॼण लंघ दोस्त गौर शेख माना लिखण वारो किताब लफ्ज़ बेसिकली कितब मुतला कितब जी माना जेका माहिर कढनि था उहा इहा आहे त चमड़े जा बि टुकड़ा जिन खे पाण में जेकॾहिं सिबिजे या धोपो ॾिजे त अरबीअ में उनखे किताब चइबो आहे ऐं जेकॾहिं कुझु लफ़्ज़नि खे कंहिं सिटरा में रखिजे जुमिले जे सिटरा में त उनखे बि किताब चइबो आहे किताब जी माना आहे लिखियलु लाज़मी आहे जेको किताब असांजे साम्हूं ईंदो आहे उहो लिखियलु ई हूंदो आहे उहो लिखियलु ई हाणे सवाल पैदा थो थिए त पोइ जेको आसमानी किताब आहिनि उहे लिखत वारी सूरत में त आहिनि उन्हनि लाइ माहिरनि वरी जेका माना वरिती आहे ज़िक्र जी ॻाल्हि साॻी जेको बि किताब लिखत की सूरत में हूंदो आहे उन में ज़िक्र हूंदो आहे कंहिं मौज़ूअ जो कंहिं इल्म जो कंहिं ॼाण जो किताब खे थोरो समाजी साइंस सोशल साइंस जे कॉन्सेप्ट में बयानु कबो त समाजी साइंस जो हिकिड़ो उसूल आहे त हर पहिरीं घड़ीअ खां पोइ घड़ी
यानी हर गुज़रियल घड़ीअ खां हाल वारी घड़ी, हर माज़ीअ वारी घड़ीअ खां हाल वारी घड़ी वधीक तरक्की याफ़्ता, एडवांस ऐं पेचीदा किताब जॾहिं पंहिंजो सफ़र शुरू कयो, असल में तहरीर जी शकिल खे किताब चइबो आहे। जेका बि तहरीर आहे, शुरूअ में घणनि जे किताब लिखिया वेंदा हुआ, चमड़े जे टुकड़नि ते लिखियो वेंदो हुयो, पथरनि ते लिखियो वेंदो हुयो। ईअं समाज इर्तिका कंदो आयो। कागज़ जी ईजाद थी ऐं पनो असांजे आलो आयो, किताब पने ते लिखणु शुरू कयोसीं ऐं पंहिंजे तरक़ी जे सफ़र में किताब असां वटि हिकु हार्ड कापी जी सूरत किताब दुनिया जो उहो तोहफ़ो आहे जंहिंखां वधीक शायदि कोन्हे। हाणे अचूं था त कुझु दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे हिन डिजिटल दौर में जॾहिं बुक क्रिएटर जहिड़ा, डिजिटल बुक राइटर जहिड़ा या बुक रीडर जहिड़ा डिजिटल बुक अची विया आहिनि, हिन किताब जे पढ़ण जी ज़रूरत थी वई। गूगल ते हर शइ किताब जी सूरत में पई आहे। सिर्फ़ु किताब जी शकिल, किताब जी हैत, किताब जो फॉर्म मटियल आहे। असां वटि हीअ जेको किताब आहे कागज़ ऐं पने ऐं जुल्द जी सूरत में गूगल जी किताब जा आहिनि, उन्हनि में लिखत आहे, उन्हनि में लिखणी मवाद आहे, उनजी हैत आहे। असल में किताब हिकु थांव आहे, हाड़ेटो आहे, हिकु हैत आहे छाजी इल्म जे मवाद जी, जंहिंमें मवाद महफ़ूज़ थींदो आहे। मवाद कहिड़ो बि हुजे उन खे हर सूरत में हाड़ेटो खपे, शकिल खपे, सूरत खपे, हैत खपे, फॉर्म खपे। बेहतरीन जेको जवाब आहे उहो आहे त हिन कंप्यूटर जे दौर में, हिन मोबाइल जे दौर में, हिन डिजिटल दौर में आया नौजवान खे अॼु बि ही कागज़ वारो किताब, जुल्द वारो किताब पढ़णु खपे, या जेको आहे माना गूगल तां नेट तां जेके अपलोड थियल इहे ई किताब PDF जी सूरत में या ॿिए के मवाद जी सूरत में मौजूदु आहिनि, उहे पढ़णु खपनि त जीअं हुनजो वक़्तु बि बचे। जेकॾहिं असां हीअ किताब ख़रीद कंदासीं त हीअ किताब हर जाइ ते मौजूदु न आहे। किताब घर के किथे वञिणो पवंदो, किताब ॻोल्हणो पवंदो। ईअं असां ज़िंदगी गुज़ारे आहियूं, किताब ख़रीद कया आहिनि अलाए केतिरा हज़ार जी तइदाद में। हिन वक़्तु त किताब जो सॼो मवाद, मां ईअं चवां त किताब घर या कुतुब खानो हर वक़्तु हिसे मौजूदु आहे, जितां तव्हां हर क़िस्म जी किताब गूगल ते सर्च करे पढ़ी सघो। पोइ बि हिन किताब जी, कागज़ वारे किताब जी, हिन हार्ड कापी जी बनिस्बत हिन सॉफ्ट कापीअ जी असांखे ज़रूरत महसूस छो थी थिए? इन जो सबबु इहो आहे त हीअ जेको हार्ड कापी वारो पने ऐं कागज़ जी सूरत में किताब आहे, इहो हिकु क्लासिक जी हैसियत आहे वठी चुको। शयूं जॾहिं क्लासिक जी हैसियत वठंदी वञे त उहे कॾहिं बि पुराणी न थींदी। जीअं लतीफ़ साईं चयो त वखर सो विहाए जो पए पुराणो न थी। हीअ जेको कागज़ ऐं पने जी सूरत में या जुल्द जी सूरत में किताब असांजे
हथनि में आहे या असांजे घरनि में आहे या असांजे साम्हूं आहे, इहो माना रीडिंग जो क्लासिकल जेको आहे माना तरीक़ो ॿुधो। ऐं इन में हिकिड़ी बहितरीन क़िस्म जी जेको आहे माना आसानी बि आहे, इन जो हिकिड़ो पंहिंजो मयार बि आहे, ऐं इन जो पंहिंजो मज़ो बि आहे, लज़त बि आहे। इन करे इन किताब जी ही जेको पने कागज़ जे फॉर्म में या सूरत में आहे, तमामु ज़ूम थियल हाणे चऊं था त किताब छो ज़रूरी आहे, किताब जो असुल कमु छा आहे? किताब जो असुल कमु आहे मोटिवेशन। किताब इंसान जे तख़य्युल, ख़याल ऐं इरादे ते असर छॾींदो आहे। किताब इंसान जे तख़य्युल, ख़याल ऐं इरादे ते असर छॾींदो आहे। जेकॾहिं को बि सचो बुक रीडर हूंदो त किताब जे पढ़ण सां उनजे ख़यालनि ते बि असरु थींदो ऐं उनजे इरादे ते बि असरु थींदो। बता दोस्त सवाल करूं त ख़याल ऐं इरादे में कहिड़ो फ़र्क़ु आहे? हल्की वस्फ़ जी डेफिनेशन उनजी तव्हांजे अॻु रखी। अकुल ॿिनि तरीक़नि सां पंहिंजो कमु कंदो आहे। जेको ख़याल जे रूप में कमु कंदो आहे, ॿियो इरादे खे। ख़याल अकुल जी आम मीरास आहे। रोज़ इंसान खे हुनजे ज़हन में हज़ारे ख़याल जनम वठंदा आहिनि, वरी उहे ख़तमु थी वेंदा आहिनि, वरी ॿिया ख़याल जनम वठंदा आहिनि, वरी उहे ख़तमु थी वेंदा आहिनि। इरादो आम ख़याल वांगुरु हूंदो आहे। इरादो कुझु ख़याल खणी उन मां असांजे आदो मक़सद खे वाज़े कंदो आहे, ज़ाहिर। ऐं इरादो ख़याल जे मक़सद ते अमल कराईंदो आहे। इन करे किताब ख़याल ते बि असरु कंदो आहे, किताब इरादे ते बि असरु कंदो आहे। असां वटि सुवाल पैदा थींदो त हीअ जेको अदब आहे, शाइरी आहे, इहा इनकलाब छो थी? हाणे माण्हुनि में तब्दीली छो थी? इन जो सबबु आहे, इन जो सबबु इहो आहे त असांजे हिन समाज जे अंदरि जेको अदब, जेका शाइरी कहाणी या जेको नसर कहाणी नाविल जी सूरत में, ड्रामे जी सूरत में, मज़मून जी सूरत में, मक़ाल जी सूरत में असांजे आॾो अचे थो, उन में तख़य्युल त तमामु घणो आहे, पर डिटर्मिनेशन न आहे, इरादो न आहे। जीअं अरबनि जे दौर में जेका शाइरी हूंदी हुई, उन में सेंसुअसनेस हूंदी हुई, लस्ट हूंदी हुई, लज़त हूंदी हुई, जेका इंसान जे तख़य्युल खे ते असरअंदाज़ थींदी हुई, उनजे ख़यालनि ते असरअंदाज़ थींदी हुई, इरादे खे कमज़ोर बणाईंदी हुई। जंहिंजे करे उहा शाइरी कंहिं बि इनकलाब जो या उहो नसुर कंहिं बि इनकलाब जो सबबु न बणियो, न बणिजी सघे थो। इन करे अदब जी तख़लीक़ में सभ खां अवल जेको असांजो कमु आहे, असां ख़याल ऐं तख़य्युल खे अहिड़नि मौज़ूअनि सां भरियूं, अहिड़नि मौज़ूअनि जो आम अता कयूं जंहिंसां हू असांजे इरादे ते असरअंदाज़ थिए, असां में मोटिवेशन पैदा थिए, असां में जज़्बो पैदा थिए, जेको असांखे अमल करण ते मजबूर करे, कंपेल करे। किताब जो बुनियादी कमु इहो आहे, मोटिवेशन। हाणे जेके दरअसल किताब जूं ॿियूं इज़ाफ़ी वसूं बयानु कंदासीं, किताब दोस्त आहे, किताब इल्मु थो ॾे, किताब हीअं थो करे, किताब हीअं थो करे, इहो कम जो कोन्हे को।
किताब जे अचूं था मेन मक़सद ते त किताब जेको आहे उहो मोटिवेशन जो सबबु बणींदो आहे, तब्दीली जो सबबु ॿुधो, तब्दील करण जो सबबु बणींदो, जंहिंजे करे दुनिया में जेके बि साइंसी इल्मी फ़लसफ़ाना इनकलाब आहिनि इल्म जे मैदान में किताब जे करे, जॾहिं किताब न हुजे हा त शायदि हेॾियूं ख़ूबसूरत क़िस्म जूं इंसान खे सहूलियत ॾींदड़ ईजाद, इंसान खे जी ज़िंदगी खे आसान बणाईंदड़ शयूं तख़लीक़ न थी, या इंसान शऊर जे मंज़िल ते पहुचे ई न हा। असांजो शऊर सितारनि खे लताड़े ई पर इहो सभु किताब अखरनि जो मजमून आहे, किताब को लफ़्ज़नि जो मजमून आहे। लफ़्ज़ अखर पन्नो जुल्द इहा हैत आहे। असल में किताब जो जेको मवाद आहे, जेको मवाद माना इल्मु, मवाद माना इल्मु, उनजे अंदरि मौजूदु इल्मु आहे उहो ई कम जो हूंदो आहे। जीअं त हर मवाद खे मां पहिरियों बि अर्ज़ु कयो त फार्म जी घाइटे जी ज़रूरत आहे। असांजे जीअं अंदरि के दोस्त मञनि न मञनि, जेको मवाद आहे उनखे असांजे जिस्म जे घाइटे जी ज़रूरत आहे। असांजे जिस्म में बि हैत आहे। हाणे अचूं था किताब जे नफ़्सियाती पहलू। कंहिं दोस्तनि ने ख़्यालु कयो आहे या न कयो आहे, पर उहो सुवाल मां उन्हनि जे आॾो रेस थो कयां, उभारियां थी त इहो त सही आहे, दुनिया में किताब लिखण वारा थोरा हूंदा आहिनि, किताब लिखण वारा थोरा हूंदा आहिनि, पर पढ़ण वारा थोरा छो? किताब पढ़ण वारा थोरा छो? तव्हां भली सॼी दुनिया में जा अंग अखर गॾु कयो, किताब पढ़ण वारा थोरा आहिनि, किताब पढ़ण वारा घणा आहिनि ई कोन। इन जो सबबु छा आहे? नफ़्सियाती सबबु छा आहे? इहे छो आहे? कोई घणा छो न आहे? इन जो नफ़्सियाती सबबु इहो आहे त इंसान नफ़्सियाती तौर ते अकुल इस्तेमालु करण में कंजूस आहे, बख़ील आहे, सुस्त आहे, हीअ जेका दुनिया हेॾी वॾी तरक़ी कई आहे जो हिन वक़्तु दुनिया ग्लोबल विलेज बणिजी चुकी आहे। पोइ इहो ग्लोबल विलेज कीअं बणी? लाज़मी आहे इंसानी शऊर, इंसानी कुल महिनत कई आहे, तॾहिं त इहा ग्लोबल विलेज बणी आहे। जॾहिं इहा दुनिया तरक़ी जे हिन मंज़िल ते पहुती आहे जो जंहिंखे अदब जी दुनिया में, साइंस जी दुनिया में, फ़लसफ़े जी दुनिया में जदीदियत जो नालो ॾिनो। छाजो? जदीदियत, मॉडर्निज़म। हाणे मॉडर्निज़म बि पूरो थी चुको आहे, माना दुनिया एतिरी तरक़ी करे चुकी आहे जो मॉडर्निज़म खां पोइ वरी पोस्ट मॉडर्निज़म जो नज़ीरो अची वियो आहे। पोइ दुनिया खे जेका तरक़ी करणी हुई सो करे वई, ऐं एतिरी तरक़ी करे वई आहे जो हाणे पोस्ट मॉडर्निज़म जो माना लाड़ो जेको आहे माण्हुनि में जनम वठी वियो। पहिरीं मां ॻाल्हि कई त इंसान अकुल जे इस्तेमालु करण में कंजूस आहे, बख़ील आहे, त पोइ दुनिया तरक़ी कीअं कई? असल में हिन दुनिया जेका तरक़ी कई आहे उहा इंसान जे अकुल जे मुकमिल इस्तेमाल सां तरक़ी न कई आहे, पर किन चंद माण्हुनि पंहिंजे अकुल जो कुझु हिसो पंहिंजे क़ुर्बानीअ सां, पंहिंजे जज़्बे सां, पंहिंजे
खुलूस सां एतिरो इस्तेमालु कयो जो दुनिया जदीदियत में दाख़िल थी वई, असांजी ज़िंदगी आसान थी वई, टेक्नोलॉजी असांजे साम्हूं अची वई, तो हर क़िस्म जी सहूलियत जेको आहे असांजी ज़िंदगी हिसो बणिजी वई। सवाल पैदा थो थिए त जेकॾहिं इंसान पंहिंजे इन कुल जो 100% भला 60% इस्तेमालु करे हा, तॾहिं बि ये दुनिया अञा अलाए केतिरी तरक़ी करे हा, पर नफ़्सियात जा माहिर था चवनि त इंसान हिन दुनिया में कुल जो इस्तेमालु 8% खां वठी 12% ताईं कयो आहे। 8 खां 12% जे इस्तेमाल में दुनिया हेतिरी तरक़ी कई, मादी तौर ते, इल्मी तौर ते, शऊरी तौर ते इहा दुनिया हेतिरी तरक़ी कई। हाणे इन दोस्त इन सवाल ते, इन ॻाल्हि ते नौजवान जेके आहिनि पाण बि वञी वीचारनि, दुनिया में किताब लिखण वारा नथा थी सघनि था, पर किताब पढ़ण वारा थोरा खाननि ते कुतुबखाने जी अहमियत ते साईं ॿी बि कुझु तमामु तफ़सीली ॻाल्हायो। मां चाहींदुमि त सिर्फ़ु जेका किताब जे बारे में मूं वटि थोरी न जहिड़ी ॼाण हुई उहा तव्हांजा पेश कयां। महिरबानी दोस्त गोवर शेख जी। ऐं असां चाहींदासीं हींअर त मुख़्तसिर नमूने जेके उनवान मुताबिक़ किताब ऐं कुतुब जो उनवान आहे उन ते जेके ॻाल्हियूं रहिजी वियूं आहिनि या जेके सम्झ में न आयूं आहिनि उन्हनि जे बारे में सवाल कयो वञे ऐं उन जा मुख़्तसिर जवाब ॾींदा दोस्त। पोइ नालो वठी को दोस्त न बि चई सघे थो मां इहो सवाल खोर खां करणु थो चाहियां, मां इहो सवाल राज़ खां करणु थो चाहियां, मां इहो सवाल दिल्ली खां करणु थो चाहियां, मूंखे ॿिए बि सवाल ऐं उनजो अहिड़ो को मरहलो पैदा करण जी ज़रूरत न आहे जंहिंमां असां बहस में बुझी वञूं ऐं हिकु सवाल जे पुठियां 100 सवालनि में असां वेही रहूं। तव्हांजो सवाल हूंदो, दोस्तनि जो जवाबु हूंदो, उन खां तव्हांजो इतिफ़ाक़ थिए थो या नथो थिए। वधीक ही ॻोल्हण जा बस ऐं इल्मु नेट ते किताब हूंदा आहिनि, वञी उन्हनि खे जेके तव्हां हथो वेलो पढ़ो, पोइ वरी अची हिननि दोस्तनि लाइ हितां जा लोकल दोस्त आहिनि भई उन्हनि सां मिलंदो ऐं उन्हनि